ब्रेकिंग न्यूज़ मां पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद राणी जी वरसी में शिरकत लाइ लाड़काणे पहुची वियो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजी जारी कयल वीडियो बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू लाड़काणे पहुची वियो आहे ऐं सुभाणे शहीद बेनज़ीर भुट्टो जी 15हीं वरसी मल्हाईंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू सुभाणे पंहिंजी तकरीर में शहीद बेनज़ीर भुट्टो खे यादि कंदो। गॾोगॾु परॾेही ऐं मुआशी मामलनि समेत दहशतगर्दी जे मसइलनि ते बि ॻाल्हाईंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन अवाम खे दावत ॾींदे चयो त गॾी ख़ुदा बख़्श भुट्टो अचो ऐं शहीद राणी खे ख़राज अक़ीदत पेश कयो। परॾेही वज़ीर वधीक चयो त हुननि शहीद राणी जी आमरियत ऐं इंतहा पसंदी ख़िलाफ़ गैर मामूली जिदोजहद मां रहनुमाई वरिती आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खैन सेखारियो त अवाम जी ख़िदमत करणी आहे। अहम ख़बर मां शेयर करे आहियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद राणी जी वरसी में शिरकत लाइ लाड़काणे पहुची वियो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे जारी कयल वीडियो बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू लाड़काणे पहुची वियो आहे ऐं सुभाणे शहीद बेनज़ीर भुट्टो जी 15हीं वरसी मल्हाईंदो। जी नाज़रीन, बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू सुभाणे पंहिंजी तकरीर में शहीद बेनज़ीर भुट्टो खे यादि कंदो। गॾोगॾु परॾेही ऐं मुआशी मामलनि समेत दहशतगर्दीअ जे मसइलनि ते बि ॻाल्हाईंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन अवाम खे दावत ॾींदे चयो आहे त गॾी ख़ुदा बख़्श भुट्टो अचो ऐं शहीद राणी खे ख़राज अक़ीदत पेश कयो। परॾेही वज़ीर वधीक चयो त हुननि शहीद राणी जी आमरियत ऐं इंतहा पसंदी ख़िलाफ़ गैर मामूली जिदोजहद मां रहनुमाई वरिती आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खेनि सेखारियो त अवाम जी ख़िदमत करणी आहे।